खीरथर जी जाबुल पट्टी में तेज बरसात का पोइ काछे में बोड़ वारी सूरत पैदा थी वही। जोही में नई गाज 28 फुट वही आई। आरडी 13 वटा बंद टुटी पियो। खेतराई गोठ पानी हेठ अची विया। हज़ारे माण्हू फाथल आहिनि। खीरथर जे जाबुल पट्टी में मुसलसिल तेज बरसात पवण खां पोइ काछे में बोड़ वारी सूरत पैदा थी वही आहे। जोही में नई गाज 28 फुट वही आई। पानी जे ज़ोर सबबि आरडी 13 वटा बंद टुटी पियो। पानी खेतराई गोठ बोड़े छड़िया आहिनि, जंहिं सबबि हज़ारे माण्हू फाथल आहिनि। बंद टुटण करे पानी जाम बबर, बहावल बबर, शेर मोहम्मद, ठालपुर, सावड़ो समेत केतिरनि ॻोठनि में काहे पियो। रहवासी लॾप्राण करण ते मजबूर आहिनि। हिकु ॻोठ जे घर भातियुनि पारां वणनि ते चढ़ी वञी जान बचाई वई। केतिराई ॻोठाणा मथां वारनि हंधनि ते मुंतक़िल थी रहिया आहिनि। काशे वासियुनि जो ही ऐं दादू सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। आपाशी वार वज़ीर सुहेल अनवर सियार ऐं कमिश्नर हैदराबाद बि एफपी बंद पहुची विया आहिनि। रेंजर्स ऐं डीसी दादू बि पहुता आहिनि। एफपी बचाव बंद वटि फाथल माण्हुनि खे कढण लाइ हेलीकॉप्टर तलब कयो वियो आहे।